सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह सईद जलाल महमूद शाह चयो आहे त सिंध असेंबलीअ खे ओताक जीअं हलायो पियो वञे हुक्मरान मसरूर जतोईअ जे ठहराव खे ऐवान में आणण न ॾींदा। लाड़काणे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सईद जलाल महमूद शाह चयो त कंहिं बि ठहराव लाइ कमेटी ठाहिण जी ज़रूरत न हूंदी आहे, पर संजय विरहाङे जी साज़िश ख़िलाफ़ मसरूर जतोईअ जे ठहराव खे कमेटी हवाले कयो पियो आहे। सईद जलाल महमूद शाह चयो त हुक्मरान मसरूर जतोईअ जे ठहराव खे ऐवान में आणण न पिया चाहिनि, इन करे मामिलो इंघायो पियो वञे। उन चयो त MQM जो क़ौमी असेंबली में पेश कयल बिल अञा ख़त्म नाहे थियो, उनखे कंहिं बि वक़्तु नई तरमीम जी सूरत में मंज़ूर करण जो इम्कान मौजूदु आहे। सईद जलाल महमूद शाह चयो त सिंध जा हुक्मरान अञा ताईं इंतिज़ामी ख़ुदमुख़्तियारी बि न वठी सघिया आहिनि, जंहिंजो मिसाल IG ऐं चीफ सेक्रेटरी वफ़ाक़ पारां मुक़ररु करणु आहे। उन चयो त बलूचिस्तान जो अवाम मजबूर थी इंतिहाई क़दमनि ते मजबूर थियो आहे। हुक्मरान संजीदा हुजनि त बलोचनि जे मसइलनि जो हल ॻाल्हियुनि ज़रिए निकिरी सघे थो। सईद जलाल महमूद शाह चयो त संजय मसइलनि जे हल लाइ क़ौम परस्त धुरियूं चाकोड़े रहियूं आहिनि, जॾहिं त 9 मार्च ते SUP पारां लाड़काणे में जलसो मुनक़िद कयो वेंदो। उन मौक़े ते डॉक्टर दोदो महेरी, अमीर अली थेबो, रोशन बुरड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया।